इहो बि न फुराई। वताए फ़क़ीर के माण्हस चयो त अबा सॻो कपिड़ो कोन्हे, रोकड़ जी घुरिज आहे, उथी का पूरत कर। वताए फ़क़ीर बि रब खे सुवाल कयो, ए मौला के ॿ टे रोकड़ ॾियार त अमां जी तलब पूरी करियां। जवाब मिलियसि त इहो ॿेर जो वण धूण। वताए फ़क़ीर ॿेर खे धूणियो त पन पट ते किरंदा रुपया थींदा विया। ॼण त रुपयनि जो मींहुं पिए वसियो। उन्हनि मां वताए फ़क़ीर हिकिड़ो रुपयो खणी अची पंहिंजी अमड़ खे ॾिनो ऐं हुन मां को कपिड़ो लटो वठ ऐं जिस्म खे ढक। माण्हस चयो त हेठि त घणेई रुपया किरिया पिया हुआ, तो रुॻी हिकिड़ो रुपयो खंयो आहे। वताए फ़क़ीर जवाबु ॾिनो त हबछ न कर अमड़, वरी जे अची वियसि रिचक त रुपये खां बि सिकाईंदो ऐं इहो रुपयो बि फुराए वेंदे। उमेदु आहे त वताए फ़क़ीर जे हिन किसे जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।